ओम शांति। अभी मिली तारीख है 29/11/2022। मीठा मीठा बाप दादा चवंता मीठी मीठी बार ताकि मनुष्य खां देवता थियणो इन करे दैवी मैनर्स फजीलत धारण करो। आखिरी अवगुणन के छॾंदा वञो, पावण ठहो। प्रश्न आहे दैवी मैनर्स धारण करण वारनि जी परख कीअं हिकु ॻाल्हि सां थी सघंदी आहे? उत्तर आहे सर्विस सां। केसि ताईं पतित सां पावन ठाहिया आहिनि ऐं केतिरनि खे पावन ठाहिण जी सर्विस कंदा आहिनि। सुठा पुरुषार्थी आहिनि या अञा ताईं आसुरी अवगुण आहिनि। इहा सभु सर्विस सां पतो लॻंदो। तव्हांजी ईश्वरीय मिशन आहे ई दैवी फजीलत सिखाइण जी। तव्हां श्रीमती पतित मनुष्य खे पावन ठाहिण जी सेवा कंदा आहियो। गीता ओम नमो शिवाय। ओम शांति। भक्ति मार्ग में महिमा कंदा आहिनि। शिवाय नमः। उच ते उच शिव, उन्हनि खे ई शिव परमात्मा नमः चइबो आहे। ब्रह्मा देवताए नमः, विष्णु देवताए नमः चइबो आहे ऐं शंकर परमात्मा नमः चई छॾियो। त फर्क थी वियो न। परमात्मा हिकु आहे, उहो ऊच ते ऊच आहे, हुनजी महिमा बि ऊच आहे। हिन समय ऊचे ते ऊचो कर्तव्य करनि था। हुननि जो धाम बि ऊचे ते ऊचो आहे, नाम बि ऊच आहे। कंहिंखे परम पिता न थी सघंदा आहिनि। परमात्मा जे लाइ गायन आहे, हे पतित पावन ईंदा बि पतित दुनिया पतित शरीर में आहिनि। पतित शरीर जो नाम प्रजापिता ब्रह्मा आहे। हिन में प्रवेश करे कंदा आहिनि। हिन में प्रवेश करे चईंदा आहिनि मां ॾाढे जन्मनि जे अंत वारे साधारण मनुष्य तन में प्रवेश कयो आहे। सूक्ष्म वतनवासी संपूर्ण ब्रह्मा में न ईंदो आहे। खुदि चईंदा आहिनि इन्हनि जे ॾाढे जन्मनि जे अंत जे जन्म में ईंदो आहे। ॾाढा जन्म वठंदा ई आहिनि राधे कृष्ण जी आत्मा। उन्हनि जे ॾाढे जन्मनि जे अंत जो जन्म साधारण आहे। हीअं त न चईंदासीं कि मां पावन शरीर में प्रवेश कंदो आहे। भगवान वाच्य मां साधारण तन में ही ईंदो आहे। हाणे मनुष्य जरूर अची करे हिन साधारण तन द्वारा आत्माइन भगवान जरूर हिन साधारण तन द्वारा आत्माइन खे वेही सम्झाईंदा आहिनि कि मां परम पिता परमात्मा आहियां। मां कृष्ण जी आत्मा न आहियां। मां ब्रह्मा विष्णु शंकर जी आत्मा न आहियां। मां परम पिता परमात्मा अलॻि आहियां, जंहिंखे शिव परमात्मा नमः चइबो आहे। मां हिननि में आयो आहियां। मां सूक्ष्म वतनवासी ब्रह्मा में प्रवेश न कंदो आहे। मूंखे त हिते पतितनि खे पावन ठाहिणो आहे। मां मुंहिंजे द्वारा ई उहो सूक्ष्म वतनवासी ब्रह्मा पावन ठाहिया आहिनि। हिन करे सूक्ष्म में ॾेखारियो अथनि। केतिरो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि, परंतु मनुष्य ॿुधी करे अनसुनो करे छॾंदा आहिनि। पोइ उल्टी ॻाल्हियूं हलाईंदा रहंदा आहिनि। आसुरी बुद्धि सां ॿुधंदा आहिनि त पोइ सम्झंदा बि उन्हनि त कन में ॿुधनि था, लेकिन बुद्धि में असुर जहिड़ी ॻाल्हियूं आहिनि। असुरनि जी मत आसुरी दुनिया जी त बुद्धि सम्झ बि उन अनुसार कंदी। ईश्वर बुद्धि सां ॿुधनि त संशय सभु मिटी वञे। त्रिमूर्ति जो चित्र ॾेखारण बग़ैर सम्झाइण मुश्किल आहे। उन्हनि त्रिमूर्ति नाम ब्रह्मा रखी छॾियो अथनि। छोजी शिव बाबा प्रजापिता ब्रह्मा द्वारा नई दुनिया जी रचना रचंदा आहिनि। तव्हां ॿार हाणे सम्मुख वेठा आहियो। सभु पतित खां पावन ठहनि था न। जेतिरो जो ठहींदा उहो सर्विस सां ॾेखारे में ॾींदो आहे। ये सुठो पुरुषार्थ आहे। हिन में अर्जुन अवगुण आहे। देवताउनि में दैवी गुण हुया न। हर हिकु पंहिंजी आसुरी गुण ऐं उन्हनि जे दैवी गुणनि जा वर्णन कंदा आहिनि। हाणे आसुरी अवगुण खे छॾणो। सभु आसुरी अवगुणनि खे छॾणो आहे हाणे, न त ऊच पद न पाए सघंदासीं।
बाप समझाईंदा आहिनि ॿार दैवी गुण धारण करो, खान पान चलन में फजीलत खपे। पतित मनुष्य खे बस फजीलत चईंदा आहिनि। देवताउनि में फजीलत हुई, महिनत वारा हुया, तॾहिं त उन्हनि जो गायन आहे न, हर हिक खे पुरुषार्थ करणो आहे, जो कंदो सो पाईंदो। हाणे भगवान तव्हांखे सहज राजयोग ऐं ज्ञान सिखलाइनि था न। ज्ञान सागर हिकु बाप ई आहे, त जो तव्हांखे ज्ञान ॾेई करे सदगति था करनि, उन्हनि खे सुखदेव बि चइबो आहे। बाबा खे सुखदेव बि चइबो आहे। त हिते जी सभु ॻाल्हियूं न्यारियूं आहिनि। जो ब्रह्मन ठाहिण वारा हूंदा न, उन्हनि जी बुद्धि में ये ज्ञान वेंदो। ॾाढा करे पुछंदा आहिनि दादा खे ब्रह्मा छो ठाहिया अथव? चओ हिन ॻाल्हियुनि खे वेही करे सम्झो। असां तव्हांखे हिननि जी 84 जन्मनि जी कहानी ॿुधाईंदासीं। सभु ब्रह्मा कुमार कुमारियूं पावन देवता हुया न, पावन देवता हुया ऐं हाणे ठही वेंदा पावन। बिगर वरसो मिली न सके। भगवान ऊच ते ऊच निराकार शिव बाबा वरसो ॾियण जे लाइ जरूर ब्रह्मा तन में ईंदा न। यह प्रजापिता ब्रह्मा आहे। सूक्ष्म वतन वासी ब्रह्मा खे प्रजापिता न चईंदासीं। उते थोरी प्रजा रचंदा, माण्हू त हिते आहिनि न, मथे थोरी वञी सघंदा आहिनि। असां ब्रह्मा कुमार कुमारियूं साकार में त प्रजापिता ब्रह्मा बि साकार में। भई मथे त असां जॾहिं सूक्ष्म स्थिति हूंदी तॾहिं वञी सघंदासीं, सृष्टि जो अभ्यास हूंदो। ये राज अची करे बाबा असांखे सम्झाईंदो, तव्हां बि अची करे सम्झो। असां हिन दादा खे भगवान न चईंदा आहियूं, ये प्रजापिता ब्रह्मा आहे। हिनजे तन में शिव बाबा अची करे असांखे पावन ठाहिण लाइ ज्ञान ॾींदो आहे। हिते कोई पावन आहे न। त्रिमूर्ति शिव जे बदिले त्रिमूर्ति ब्रह्मा चई छॾियो अथनि, परंतु त्रिमूर्ति ब्रह्मा जो कोई अर्थ ई न निकिरे। ब्रह्मा खे मनुष्य जो रचयिता बि चईंदा आहिनि, हिन करे प्रजापिता ब्रह्मा चई छॾंदा आहिनि। इन्हनि में वो निराकार शिव बाबा कीअं प्रवेश था करनि, प्रवेश करे वरसो था ॾियनि, उहो अची करे सम्झो। सूक्ष्म वतन वासी ब्रह्मा पावन, उहा पतित खां पावन ठहींदो आहे। असां ब्रह्मण बि पतित खां पावन पोइ देवता ठहींदासीं। शिव परमात्मा नमो चइबो आहे न। ब्रह्मा विष्णु शंकर खे देवता चईंदा आहियूं। भगवान ई भक्तनि जी रक्षा कंदो आहे न अची करे। वही सभिनि खे सदगति ॾींदा आहिनि। पतित पावन आहे त ज़रूर अची करे पतितनि खे पावन ठाहींदा न। बाबा चवनि था मुंहिंजो नाम ई आहे पतित पावन, त मां ओड़ो कम बि करे करे ॾेखारींदमि न। पहिरियों पावन आहे श्री लक्ष्मी श्री नारायण, उहा जरूर पुनर्जन्म वठंदा हूंदा। 84 जन्म पूरा थियण खां पोइ साधारण मनुष्य ठही वेंदा आहिनि। उन्हनि में पोइ बाप प्रवेश कंदो आहे त इहा व्यक्त ब्रह्मा, इहा अव्यक्त ब्रह्मा। सूक्ष्म वचन में सृष्टि न रखंदा आहियूं। अक्सर करे माण्हू हिन ॻाल्हि ते मूंझदा आहिनि, त तव्हांखे सम्झाइणो आहे। बाप चए थो मां ॾाढे जन्मनि अर्थात 84 जन्मनि जे अंत में जे जन्म में इन कृष्ण जी आत्मा जे 84 जन्मनि जे 84वें जन्म में बि अंत समय में 60 वर्ष जी आयु खां पोइ हिन में प्रवेश करणो आहे, आत्मा जे शरीर में। भारत में पहिरियों देवी देवता आया हुया, उहा पोइ पिछाड़ी में थी आहे। पोइ पहिरों नंबर में हुननि खे ई त वञणो आहे न। वैरायटी विराट रूप जो चित्र बि जरूर हुजणो खपे। ॿारनि अर्थ सहित ठाहियो आहे। ब्रह्मण चोटी, देवता मथो सिर, क्षत्रिय भुजायूं, वैश्य पेट ऐं शूद्र पांव। शूद्र खां पोइ ब्राह्मण। वर्णन जो बि चक्कर थियो न। ये सम्झाइणो आहे, सम्झणो आहे, सम्झाइणो आहे। बाबा ॾाढो बार सम्झायो अथई कि अखबार में पढ़े ही फलानो स्वर्गवासी थियो त उन्हनि खे चिठी लिखणी खपे। हाणे कॾहिं बि अखबार में ॾिसो भई फलानो स्वर्गवासी आहे, तव्हांजे जान पहचान जा हुजनि त उन्हनि खे चिठी लिखो कि स्वर्गवासी थी वियो त जरूर असां नर्क में आहियूं। त हाणे नर्क
हाणे आई नर्क त पुनर्जन्म भी नर्क में वठंदा न। अगर स्वर्ग में वयो त पोइ तव्हां हुनखे सॾु करे नर्क जो भोजन छो था खारायो, तव्हां रोज़ छो था। परंतु एतिरी बुद्धि न आहे जो सम्झनि कि स्वर्ग जी स्थापना त बाप अची करे कंदो न। राजयोग सिखलाईंदा आहिनि। तव्हां ब्रह्मण संगम ते बाप खां वरितो था वठो न, बाक़ी सभु आहिनि कलयुग में। संगम ते आत्मा ऐं परमात्मा मिलन थो थिए न, इनखे कुंभ जो मेलो भी चइबो आहे। तव्हां सभु ज्ञान गंगा आहियो, ज्ञान सागर सां निकिता आहियो। भक्ति में सम्झंदा आहिनि ज्ञान गंगा में स्नान करण सां पावन थी वेंदासीं। पावन ठाहिण त तव्हांजो ही मिशन, तव्हांजी मिशन जो कर्तव्य आहे। त वो पाणी जी गंगा आहियूं, असांखे पावन न ठाहींदियो। असां बाबा जी ज्ञान गंगा आहियूं, सभिनि खे पावन ठाहींदा। ये ईश्वरी मिशन आहे न। तव्हां ही पतित मनुष्य खे पावन देवता ठाहींदा आहियो। ठाहिण जी तव्हां ही पतित मनुष्य खे पावन देवता ठाहींदा आहियो। श्रीमत श्री कृष्ण पतित पावन न आहे, वो पूरे 84 जन्म वठंदा आहिनि। पहिरियों आहे लक्ष्मी नारायण, पोइ अंत में ब्रह्मा सरस्वती, आदि देव आदि देवी थींदा आहिनि। हाणे इहे ॻाल्हियूं केरु सम्झाए, केरु सम्झाए थो? शिव बाबा, शिव परमात्मा जे नम ॻाईंदा आहिनि। हे परम पिता परमात्मा अची करे गत मत, तव्हांजी गत मत सभिनि खां न्यारी आहे। वो श्रीमत ॾींदा आहिनि गति जे लाइ, अर्थात मुक्ति जे लाइ। पर मुक्ति कंहिंखे मिलंदी थोड़ी आहे। गति मतलब मुक्ति, सदगति मतलब सुख शांति। गति ऐं सदगति चइबो आहे न। दुर्गति वारनि जी सदगति करण वारो, हुनजी श्रीमत सब मनुष्य आत्माउनि खां न्यारी आहे। बाक़ी भक्ति मार्ग में घोर रात्रि आहे, अधकल्प ज्ञान ॾींहुं। शिव बाबा चईंदा आहिनि मां अंधियारी रात में ईंदो आहे, रात खे ॾींहुं ठाहिण, अर्थात अज्ञान अंधेरी रात में ईंदो आहे। इहा ज्ञान हिकु ही ज्ञान सागर शिव बाबा वटि आहे। ऋषि मुनि आदि सभु चईंदा आहिनि कि परमात्मा बेअंत आहे। बाप खे न ॼाणंदा आहिनि त गोया नास्तिक ठहिरिया न। अधु कलाक आहे नास्तिक, अधु कलाक आहे आस्तिक। तव्हां सभु बाप खे, बाप जी रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो न। कोई न ॼाणंदा आहिनि, हिन करे जेका न ॼाणंदा आहिनि उन्हनि खे चइबो आहे निरंजन। जो बाप खे, बाप जी रचना जे आदि मध्य अंत खे न ॼाणे त वो निधन जो थी वियो न। अनेक धर्म, अनेक मतियूं थी वयूं आहिनि। हाणे बाप चए तो हिन पुराणी दुनिया जो संन्यास करणो आहे बुद्धि सां। बुद्धि सां हिन पुराणी दुनिया जी कोई ॻाल्हि असांजी बुद्धि में न हुजे। बाबा जी श्रीमत अनुसार ई हलणो आहे युक्ति युक्त। यादि करणो आहे शांतिधाम ऐं सुखधाम खे। वो सम्झा अनादि संस्कार, आदि संस्कार, उहा सभु इमर्ज करणा आहिनि। जीअं जीअं यादि कंदासीं न, हूअं असांखे स्मृति ईंदी वेंदी कि असां हुते कीअं रहंदा हुयासीं। बाबा चए तो जेतिरो यादि कंदा ओतिरो उच्च पद पाईंदा। गृहस्थ व्यवहार में भर रहो, सिर्फ पवित्र रहो। बाबा चए तो गंदे बिगर गृहस्थी कीअं हलंदी, सिर्फ पवित्र ठहिणो आहे, बाप खे यादि करणो आहे। मन वचन कर्म, ब्रह्मचारी भी ठहिणो आहे, ब्रह्माचारी भी ठहिणो आहे। बाप चईंदा आहिनि मां सुनार भी आहियां। तव्हांजी आत्मा और शरीर ॿई ही पतित आहिनि। हिन करे तव्हांजी आत्मा जॾहिं पावन ठहे तॾहिं पोइ शरीर भी पावन मिले तव्हांखे। सच्चे सोने जो जेवर भी ईअं ई ठहींदो आहे न। हाणे त आत्मा और शरीर ॿई ही आयोनेजिड आहिनि बाबा चवनि था। पोइ पावन ठाहिण जी युक्ति बाप ॿुधाए थो। हिन करे चईंदा आहिनि तव्हांजी गत मत श्रीमत सभिनि खां न्यारी आहे। हाणे तव्हां ॼाणंदा इहे सदगति जो रास्तो कोई बि ॿुधाए न सघंदो आहे। गायन थींदो आहे त ज़रूर कुझु करे करे बाबा विया आहिनि, तॾहिं त हेॾा माण्हू गायन करनि था। लेकिन उहो सम्झी नथा सघनि। असां त सम्झी वियासीं न, त असांखे ॿियनि खे सम्झाइणो आहे युक्ति युक्त।
हाणे कलयुग आपो सतयुग अचणो आहे। संगम ते तव्हां ॿार वेठा आहियो, तव्हां ब्रह्मावंशी ब्राह्मण आहियो। कमल फूल सम पवित्र रहो, बाबा चए थो। घर गृहस्थी में रही करे हिन कलयुगी कीचड़ जहिड़ी दुनिया में रही करे कमल फूल समान पवित्र रहो। तव्हांजी माया सां गॾु युद्ध आहे, माया सां ई कई फेल थी वेंदा आहिनि। काम जो गुस्सो जोर सां लॻंदो आहे। बाबा चवंदा आहिनि ख़बरदार रहो, अगरि किरियो त पोइ कंहिंखे चई बि न सघंदव कि काम मां शत्रु आहे। बाप चवंदा आहिनि पोइ बि पुरुषार्थ करो, हिकु बार हराई, 3 बार हराई, पोइ अगरि 3 बार हराई त ख़तमु, पद भ्रष्ट थी वेंदो। प्रतिज्ञा कई त हुन ते पूरो रहणो असांखे। बाबा ॾिसो 1 2 3 2 बार चांस थो ॾे, 3 बार किरियो त बाबा चए थो एॾे बाबा असांजी मदद थो करे। पद भ्रष्ट थी वेंदो, न त प्रतिज्ञा कई त हुन ते हलणो खपे न। प्रतिज्ञा करे पोइ पतित न थियणो खपे, परंतु सभु त प्रतिज्ञा ते कायम न रहंदा आहिनि, किरदा बि रहंदा आहिनि। कोई पोइ बाप खे छॾे बि ॾींदा आहिनि। ॾाढो भॼण वारा बि आहिनि। अंत में तव्हांखे पूरो साक्षात्कार थींदो कि केरु छा ठहींदो वञी करे। पुरुषार्थ पूरो करणो खपे। जो दुख ॾींदा आहिनि उहे दुखी थी करे मरदा आहिनि। बाप त सभिनि खे सुख थो ॾे न। तव्हांजो बि कमु आहे सभिनि खे सुख ॾियणु। कर्मणा में बि कंहिंखे दुख ॾिनो त दुखी थी करे मरदो, पद बि भ्रष्ट थी वेंदो न। बेहद जे बाप सां गॾु पूरो फरमान बरदार वफ़ादार थी करे हलणो खपे। बेहद जे बाप सां गॾु पूरो फरमान बरदार, असां हुनजे हर फरमान खे हर ॻाल्हि खे मञी करे हलणो आहे। हा बाबा हाणे करूं था, वफ़ादार बि रहणो। कोई बि ॻाल्हि बाबा सां छुपाइणी न आहे। अच्छा मीठे मीठे सिके लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे, अवधारणा आहे, बाप सां गॾु वफ़ादार फरमान बरदार थी करे रहणो आहे। कॾहिं बि कंहिंखे दुख न ॾियणो आहे। बाप ॿियो आहे, बाप सां पूरो वक़्तु वठण लाइ पवित्र ठहण जो पुरुषार्थ करणो आहे। ब्रह्मचारी ब्रह्मचारी बि काम जी चोट कॾहिं न खाइणी आहे। इन सां ॾाढो सावधान रहणो आहे। संकल्प बि न अचे, सपने बि न अचे। विकारनि बुराइनि जी अविद्या थी छा थींदा आहिनि पतो ई न आहे। वरदान आहे, मालिकपन जी स्मृति सां शक्तियुनि खे ऑर्डर प्रमाण हलाइण वारा स्वराज्य अधिकारी ठहो। बाप द्वारा जो भी शक्तियूं मिलियूं आहिनि उन सर्व शक्तियुनि खे कार्य में लॻायो। समय ते शक्तियुनि खे यूज़ करो। सिर्फ़ मालिकपन जी स्मृति में रही करे पोइ ऑर्डर करो त शक्तियूं तव्हांजो ऑर्डर मञिजी। अगरि कमज़ोर थी करे ऑर्डर कंदव त न मञिजी। बाप दादा सभी ॿारनि खे मालिक ठाहींदो आहे, कमज़ोर न ठाहींदो आहे। बाबा सभिनि आत्माउनि खे मालिक ठाहींदो आहे। सभी आत्मायूं मालिक आहिनि कंहिंजी, पंहिंजे मन बुद्धि संस्कार, पंहिंजी स्थूल कर्मेंद्रियुनि जे असां मालिक आहियूं। आत्मायूं सभु ॿार बाबा चवंदा न मां हिकु ई थी आहियां, जेको चई सघंदा मुंहिंजा सभु ॿार राजा ॿार आहिनि। सभी मुंहिंजी आत्मायूं पंहिंजे मन बुद्धि संस्कार ऐं स्थूल कर्मेंद्रियूं जी राजा आहिनि। छो जी स्वराज्य असांजो बर्थ राइट आहे न। इहा बर्थ राइट असांखां कोई बि छीने न सघंदो। स्व ते राज्य करण वारो बर्थ राइट असांजो कोई बि छीने न सघंदो। स्लोगन आहे, त्रिकालदर्शी स्थिति में स्थित रही करे हर कर्म करो तो सफलता मिलती रहेगी। त्रिकालदर्शी स्थिति में स्थित थी करे
हर कर्म करणो असांखे त सफलता मिलती रहंदी। अच्छा, ओम शांति। मातेश्वरी जी जा अनमोल वाक्य। हाणे ये जो असां चईंदा आहियूं कि प्रभु असां ॿारनि खे हुन पार वठी आहिनि। हुन पार जो मतलब छा आहे? माण्हू सम्झंदा आहिनि हुन पार जो मतलब आहे जनम मरण जे चक्कर में न अचनि, असां मुक्त थी वञनि। हाणे इहो त थियो मनुष्यनि जो चइण, परंतु उहो चईंदो आहे ॿार सचमुच जाते सुख शांति आहे, दुख शांति खां दूर, उनखे सुख जी दुनिया चईंदा आहिनि। जॾहिं मनुष्य सुख चाहींदो आहे त उहो बि हिन दुनिया में हुजणो खपे न। हाणे उहो त सतयुग वैकुंठ देवताउनि जी दुनिया हुई, जाते सर्वदा सुखी जीवन हुयो। हुन देवताउनि खे अमर चईंदा आहियूं। हाणे अमर जो भी कोई अर्थ न आहे। इहा त न देवताउनि जी आयु एतिरी वॾी हुई जो कॾहिं मरनि ई न। हाणे इहो चइण त रॉन्ग थी वियो, छो जो ईअं त थी न सघंदो आहे न। हुननि जी आयु कोई 37 त्रेता ते थोरी हलंदी आहे, परंतु देवी देवताउनि जी जनम सत्य त्रेता में ॾाढा, देवी देवताउनि जो जनम सत्य त्रेता में हूंदा आहिनि 21, त उन्हनि खे सुठो, उन्हनि जो राज्य सुठो हलंदो आहे। श्री कृष्ण जनम द्वापर खां कलयुग जे अंत ताईं टोटल उन्हनि जो जनम हूंदा आहिनि 21 जनम। बाबा चईंदा आहिनि मम्मा चवनि था चर्ची कला वारा जेका सुठा जन्म हूंदा आहिनि उहे 21 हूंदा आहिनि। पोइ 63 जन्म में उन्हनि जी जाची कीर्ति कला थी वेंदी आहे। 13 जन्मनि में भी आत्मायूं जीअं जीअं जनम मरण में ईंदियूं आहिनि किरदियूं आहिनि, लेकिन द्वापर खां जल्दी जल्दी किरदियूं आहिनि। त टोटल मनुष्यनि जो जन्म थी विया 84। बाक़ी ये जो मनुष्य सम्झंदा आहिनि कि मनुष्य 84 लाख योनियूं में वेंदा आहिनि, ये चइण ग़लति आहे। अगरि मनुष्य पंहिंजी योनि में सुख दुख ॿई पार्ट भोगे सघंदो आहे त जानवर जी योनि में भोगण जी ज़रूरत छा आहे? हाणे मनुष्य खे इहा नॉलेज ई न आहे। मनुष्य त 84 जन्म वठंदा आहिनि, बाक़ी सृष्टि जी जानवर पशु पक्षी आदि टोटल 84 लख योनियां थी सघंदियूं आहिनि। अनेक किस्म जी जीअं पैदाइश आहे न, हुन में भी मनुष्य योनि में ही पंहिंजो पाप पुण्य भोगदो आहे, ऐं जानवर पंहिंजी योनि में ही भोगदो आहे, न कि मनुष्य जानवर जी योनि वठंदो आहे, न ही जानवर मनुष्य जी योनि में। मनुष्य खे पंहिंजी योनि में भोगणी पवंदी आहे त दुख सुख जी महसूसता ईंदी आहे। ईअं ई जानवर खे भी पंहिंजी योनि में सुख दुख भोगणो आहे, मगर उन्हनि जी बुद्धि में न आहे कि भोगणा कंहिं कर्म सां थी। उन्हनि जी भोगणा खे ही मनुष्य फील कंदो आहे, छो जो मनुष्य आहे बुद्धिवान। बाक़ी ईअं न कि मनुष्य कोई 84 लख योनियों में वञी करे भोगदो आहे। भई मनुष्य अगरि के मनुष्य आत्मा खे दुख ॾिनई त उहा आत्मा ओड़ो ही दुख फील कीअं कॾहिं करे सघंदी आहे जॾहिं मनुष्य तन वठंदी आहे। हिन करे मम्मा चवनि था जड़ जाड़ भी योनि वठंदी आहे न, त इहे त सहज विवेक जी ॻाल्हि आहे न कि जड़ जाड़ छा कर्म कई जो उन्हनि खे हिसाब किताब ठहियो। ॾिसो गुरु नानक साहिब ईअं महावाक्य उचारी कि अंत काल में जो पुत्र सिमरे अहिड़ी चिंता में जो मरे सूअर जी योनि में वलवल वरे। परंतु हिन चइण जो मतलब इहो न आहे कि मनुष्य कोई सूअर जी योनि में वेंदो, परंतु सूअर जो मतलब कि मनुष्य जो कार्य भी ईअं थींदो जीअं जानवर जे कार्य जीअं थींदो। बाक़ी हीअं न कि मनुष्य कोई जानवर ठहींदो। हाणे हीअ त मनुष्य खे डिॼाइण जे लाइ शिक्षा ॾींदी, मतलब कोई सूअर ठहींदो न आहे, लेकिन सूअर जीअं पंहिंजा जीवन जींदो आहे
उन रीति मनुष्य आत्मा जो संस्कार थी तो ये सब बुझाने के लिए शिक्षा लेने ताकि अंत समय सब बाबा की याद करें परमात्मा की। तो पांजी के न संगम समय ते पांजी जीवन के पलटाए पाप आत्मा का पुण्य आत्मा थे बाबा की याद करे। क्या ओम शांति।